सांगड़ डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरान उल हसन ख्वाजा ऐं डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर फैज़ मोहम्मद मरी जी अॻवानी में पोलियो खां बचाव जे आलमी ॾींहं जे हवाले सां डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ऑफिस खां सिविल अस्पताल जे मेन गेट ताईं हिकु आगाही वॉक कई वई। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरान उल हसन ख्वाजा चयो, पोलियो हिकु मुर्ज़ी मर्ज़ आहे। उन जे पाड़ पटण लाइ असां पंहिंजा सभु वसीला कतब आणे मुस्तक़बिल जे मौमार खे हिकु सेहतमंद माहौल फराहम कंदासीं। डिप्टी कमिश्नर वालिदैन समेत हर हिकु मकतबा फ़िक्र जे माण्हुनि खे अपील कई त ॿारनि खे सॼी उमिरि जी माज़ूरी खां बचाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर फैज़ मोहम्मद मरी ऐं इंचार्ज लेडी हेल्थ वर्कर डॉक्टर हिना शबीर इन मौक़े ते चयो त सिहत खातो ज़िले जी अवाम खे सिहत जूं सहूलियतूं फराहम करण लाइ हर मुमकिन कोशिश करे रहियो आहे। पोलियो जे ख़ात्मे लाइ पिणु ज़िले में बहितरीन कमु थी रहियो आहे। इन मौक़े ते एडिशनल हेल्थ ऑफिसर डॉक्टर विष्णु राम एंड स्टाफ डॉक्टर दीदार ख़ासकेली वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़र जो नुमाइंदो डॉक्टर मुर्तज़ा सियाल डॉक्टर मोहम्मद फारूक एपीआई इंचार्ज वाइस प्रिंसिपल नर्सिंग कॉलेज सांगड़ निगहत समेत ॿारनि औरतुनि लेडी हेल्थ वर्करनि ऐं डॉक्टरनि जो वॾो अंग पिणु मौजूदु हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।